पर हर दफ़े ॿुधो था त तव्हांखे अञा लज़त नहीं थी अचे। हिकिड़े शेर में पियो चए त घणा माण्हू था चवनि असीं सुन्नियूं सम्झो था छा चवनि अबा असीं अहले सुन्नतूं असीं आशिक़ूं असांखे हरू भरू था माण्हू चवनि त ही वहाबी आहिनि। इमाम मोहम्मद रज़ा छा पियो चवे पियो त करे मुस्तफ़ा की इहानते खुले बंदो उस पे ये जुर्अतें। किताबन में गुस्ताखियूं लिखी हुई साईं जो शान घटाए वे एड़ा एड़ा लफ्ज़ जो पढ़ंदे शर्म अचे ऐं हाणे चई थो त मां आशिक़ आहियां चए थो न करे मुस्तफ़ा की इहानते खुले बंदो उस पे ये जुर्अतें। छा थो चवे कि मैं क्या नहीं हूँ मुहम्मदी अरे हाँ नहीं अरे हाँ हथो मथे करो अरे हाँ नहीं अरे हाँ जो तो वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो। फकीरन जे गोठ वारो जान है वो जहान की घर जान है तो जहान है। सुभान अल्लाह। अनाड़े सी मसलो चंगी तरह बुझो अल्लामा ज़ियाउद्दीन मदनी मदीने शरीफ में हो हिकड़े चुसी तहां जो जो चौथा दयो अल्लाह सही नबी सही जे वसीले अल्लाह सही दस्तगीर जे वसीले अल्लाह सही सही मियां अब्दुल्ला फकीर जे वसीले अल्लाह सही सही बाउल हक गौस मुल्तानी जे वसीले किथे कुरान में किथे सही चबा या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वब्तगू इलैल वसीला अल्लाह तुझे वसीलो वठो न न न न इन वसीले मा मुराद यो छुरिया सही जो मल मुराद बिदालिक छाए मुराद बय्यन बुधा छाए मुराद जी अल मुराद बि हादिहि अल आया अल अमाल सालिहा सालिह कम कयो नमाज़ों पढ़ो साईं हाणे ॿुध जो जवाब साईं जो मुखे ॿुधा सालिह कम नमाज़ माना जी हासे नमाज़ रोज़ो हासे रोज़ो ज़कात हासे ज़कात हज हासे हज मुखे ॿुधा त भला यो नमाज़ रोज़ो ज़कात हज ए मक़बूल हन या मरदूद हन जिसे मक़बूल मरदूद हाणे हींअर असीं नमाज़ पढ़ंदासीं छा असांखे सर्टिफिकेट मिलंदो त मक़बूल अल्लाह जी मर्ज़ी है ना कबूल करे ॻाल्हायो अल्लाह जी मर्ज़ी आहे कबूल करे या न रोज़ो तव्हां मथां अल्लाह से रमज़ान शरीफ़ अचे पियो अल्लाह से तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे मथां रोज़ा रखंदासीं 30 रोज़ा रखी बस कयासीं असांखे सर्टिफिकेट मिलंदो त मक़बूल अल्लाह जी मर्ज़ी आहे कबूल करे न करे। हाणे हज केॾो महांगो थी वियो आहे उमिरो ई 2-2.5 लख त हज माना 10 लखनि ते वञी पहुचे हितां वियासीं हज करे मोटी आयासीं सर्टिफिकेट आहे त हज मक़बूल आहे चईसीं न अल्लाह खे ख़बर आहे साईं चयो भला नमाज मक़बूल या मरदूद चीज़ अल्लाह खे ख़बर है रोज़ो मक़बूल या मरदूद चीज़ अल्लाह खे ख़बर है ज़कात मक़बूल या मरदूद चीज़ अल्लाह खे ख़बर है हज मक़बूल या मरदूद चीज़ अल्लाह खे ख़बर है। साईं चयो भला ॿुधा मदीने जो साईं मक़बूल आहे या न आहे मदीने जो मीर मक़बूल आहे या न चीज़ मदीने जो मीर तो मक़बूल आहे साईं जो नमाज जे मक़बूलियत में शक रोज़ो जे मक़बूलियत में शक ज़कात जे मक़बूलियत में शक हज जे मक़बूलियत में पक काने अगर ओहो वसीलो बणजी सघनि था त जेको मदीने जो मीर मक़बूल आहे ओ मदीने जो मीर बि अल्लाह जे दरबार में वसीलो थी सके थो। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत।